हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बलोचिस्तान में ॿिनि धार वाक़िअनि में ॿ ॼणा गोलियूं हणी क़तल कया विया। पटेल बाग में हथियारबंदनि बिलावल ख़ान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हाजी शहर में होटल जे बोरची खे अणॼातल हथियारबंदनि गोलियुनि जो खाॼ बणायो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बलोचिस्तान में ॿिनि धार वाक़िअनि में ॿ ॼणा गोलियूं हणी क़तल कया विया आहिनि। पटेल बाग में हथियारबंदनि बिलावल ख़ान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हाजी शहर में होटल जे बोरची खे अणॼातल हथियारबंदनि गोलियुनि जो खाॼ बणायो। ब्रेकिंग न्यूज़ बलोचिस्तान में अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ॿिनि धार वाक़िअनि में ॿ ॼणा गोलियूं हणी क़तल कया विया। पटेल बाग में हथियारबंदनि बिलावल ख़ान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हाजी शहर में होटल जे बावर्ची खे अणॼातल हथियारबंदनि गोलियुनि जो खाॼ बणायो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। बलोचिस्तान में ॿ ॼणा क़तल कया विया आहिनि। ॿिनि धार वाक़िअनि में ॿिनि ॼणनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। पटेल बाग में हथियारबंदनि बिलावल ख़ान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़िअनि जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु ग़ज़ाला, ही बलोचिस्तान में ॿिनि धार वाक़िअनि में जेको आहे त ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त कोयटा बलोचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा जे इलाइक़े पटेल बाग वटि जेको आहे त अणॼातल हथियारबंदनि जेको आहे नौजवान खे गोलियुनि जो खाॼ बणाए छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस ऐं इमदादी टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची करे माजीवल जी लाश खे जेको आहे त सिविल अस्पताल कोयटा मुंतक़िल करायो, जिते जेको आहे त माजीवल जी सुञाणप पियो आहे बिलावल वलद अमानुल्ला ख़ान ऐं जेको आहे जानोमंद रोड जे रहवासी तौर थी आहे। ऐं वाक़िए जी पुलिस राब्तो करण ते जेको आहे त कारण उहा मालूम न थी सघी आहे। ॿियो जेको वाक़ियो पेश आयो आहे उहो बलोचिस्तान जे हाजी वारे शहर में जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे। हाजी शहर जो मशहूरु बोरची जेको आहे त रद पदा जो बोरची मशहूरु, उहो जेको आहे त घर में सुतल अणॼातल हथियारबंद जेको घर में दाख़िल थी करे उनखे बेदर्दी सां क़तल करण बैदि उहे हथियारबंद जेके वाक़िए बैदि फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़िए बैदि जेको आहे पुलिस पहुची करे मार्जियल जे लाश जेको आहे त हाजी शहर अस्पताल पहुचायो आहे, जिते हुनजी बि मार्जियल जेको कारण आहे उहा मालूम न थी सघी आहे। लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मतल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही बलोचिस्तान जेको आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते अहिड़ा वाक़िया जेका त रोज़ो रोज़ पेश अचनि था, पर पुलिस जेको आहे त या लेवी या कानून नाफ़ कंदड़ इदारा आहिनि जेके उहे ख़ामोश आहिनि। पर अहिड़ा जेके वाक़िया आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि था। बदअमनी आहे उहो ॾींहों ॾींहुं जेको आहे इज़ाफ़ी थींदो वञे थो, पर पुलिस ख़ामोश आहे। ठीकु आहे आज़ाद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।